ओ तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ मैं, तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, ओ परेशान हूँ मैं। जीने के लिए तो सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे। मुस्कुराऊं तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे। मुस्कुराऊं कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है। ओ तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हूँ मैं, ओ हैरान हूँ। जय झूलेलाल। मुझा प्यारा भाउरो भेनरूं, हैरान आहियां मां हिन ज़िंदगीअ जा खेल ॾिसी करे। मां जेके बि तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदो आहियां न, तव्हां विश्वास कजो मां सच ॿुधाईंदो आहियां। सची ॻाल्हियुनि ते, घटनाउनि ते मुंहिंजो वीडियो ठहंदो अथव। अॼु असां हिकिड़ी शादीअ में आहियूं, आनंद में आहियूं। पिछले हफ़्ते असांजे सतना में हिकिड़े व्यापारीअ, तमामु शानदार व्यापारी, असांजे सिंधी समाज जो न हो पर हुयो त साईं व्यापारी न। असां बि त व्यापारी आहियूं। मां वापारीअ जी ॻाल्हि थो कयां। पिछले हफ़्ते उन पंहिंजो सिर ॾियण जी कोशिशि कई, सुसाइड करण जी कोशिशि कई। रेल जे अॻितां सिर वञी ॾिनई, पर होनीअ खे कुझु और मंज़ूर हो। वीडियो आहे हिते, सतना जी ॻाल्हि थो ॿुधायांव। 2 हथ कटिजी वियसि, पाण जीअरो आहे। कर्जनि में घिरी वियो, नंढो व्यापारी हो, वॾो थी वियो। ॾाढो शो शाह वठी कयईं, ऊपरी ऊपरी त लॻे पियो ॾाढो थो कमाए, वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं अथसि, ॿारनि जाइफ़ुनि सभु मौजूं कयूं वठी। ऐं अहिड़ी मौजूं जो लॻे पियो भई अचानक ईअं अरबपति कीअं थी वियो। पर लॻे पियो अलाए छा आहे, असां तव्हां मतिलबु त न रखंदा आहियूं हिक ॿिए में, पर अचानक जॾहिं घटना घटिजंदी आहे पोइ ख़बर पवंदी आहे कर्जनि में घिरियल हो। हे बि थो दुकानु खोले, हो बि थो कमु करे, हे बि थो कमु करे, सभिनी जो हथु हुजे, पर मार्केट मां कर्ज वञे पियो खणंदो। पिछले हफ़्ते हिकिड़ो ॿियो बि कमु ॾिठोसीं, नाटक ॾिठोसीं असां, सतना में थियो, भोपाल वारनि ॾाढो शानदार नाटक कयो। उनजो नालो हो ॾेवालो। असली दिलि ताईं, अंदरि गहरे ताईं ॻाल्हि घर करे वई। असां जेके माण्हू आहियूं, ख़ासि कर हाणे सिंधी, ॾिसूं नथा त असां वटि छा आहे, थोरे से में उॾामण था लॻूं। अरे भाई मुंहिंजा यारो, हिकिड़ी 5 स्टार होटल में रोटी न खाईंदासीं त छा जीअंदासीं न? हिकिड़ी मीडियम रोटी मीडियम होटल में खाईंदासीं, शादियूं कंदासीं, 100 दोस्तनि खे दारू न पीआरींदासीं त छा कोई तव्हांजो कोई फुरे वेंदव? नालो तव्हांखे जेल में बंदि कंदो? न कंदव। पर यादि रखिजो, जे कर्जनि में घिरी वेंदो न त कोई दोस्त माइट ₹1,00,000 ॾियणु न ईंदव, 10,000 रुपया ॾियणु न ईंदव। इन करे मुंहिंजा प्यारे दोस्तव, भाउरव, असां जाइफ़ुनि खे या ॿारनि खे ॾोह न ॾियूं। ॾोह असांजो पंहिंजो आहे। ॿारनि खे उछलां केरु थो ॾेखारे, इहे वॾा सब्ज बाग़ केरु थो ॾेखारे? असां था ॾेखारियूं। जाइफ़ुनि खे बि कंट्रोल में करे सघिबो आहे, ॿारनि खे बि करे सघिबो आहे। पंहिंजूं पहिरियों पंहिंजे पाण खे कंट्रोल कयो। सतगुरूअ जा सचा भक्त थियो। असांजे गुरुनि चयो आहे, जेतिरी पुट चादर हुजई न, उनखां बि थोरी वधीक ईअं पेर सुकोड़जांइ, थोरी चादर बचाए रखिजांइ, जे थधि तोखे पवई, थधि जो झोको अचई त बचाए सघे पाण खे। हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायांव, कर्ज़ अॼुकल्ह मजबूरी थी वई आहे, पर तॾहिं बि कोशिशि कजो। EMI भरे 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 माण्हू साणा थी पिया अथव। कर्ज़ न हुजे त ॾाढो सुठो। कर्ज़ सां मुक्ति रखो ऐं दुनिया अहिड़ी ठाहियो कर्ज़ मुक्त, राति जो निंड सुठी ईंदव। ऐं सिंधी ॻाल्हाईंदा रहिजो, सिंधियत जी ख़ुशबू विञाइजो न। सिंधी ॾाढी पुराणी भाषा आहे, विञाइजी वेंदी। मां हर हर चवां थो ॿारनि खे बि सिंधी सेखारियो।